अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जी होस्ट फराशा। उम्मीद है त ख़ैरियत सां हूंदव। ॻाल्हि ॿोल करियूं था लोकल बॉडीज़ जे निज़ाम जे हवाले सां। यूनियन काउंसिलन टाउन ऐं ज़िले लेवल ते चूंडिजी आयल नुमाइंदा वीचारा केतिरनि ई महीननि खां उन ओसीड़े में हुया त ख़बर नाहे त असांजो हलफ़ थींदो बि अलाए न। नेठि हलफ़ जी तारीख़ ईंदे ई हुननि वीचारनि में साहु पइजी वियो आहे। ॻाल्हि ॿोल करियूं था त आख़िर अहिड़नि क्राइसिस वारनि हालतुनि में मकानी निज़ाम हली बि सघंदो या न। सीनियर एंकर पर्सन ख़ालिद चांडियो साहब मूं सां गॾु मौजूदु आहिनि। ख़ालिद साहब, ॻाल्हि जी शुरूआति ईअं था करियूं त हीउ निज़ाम एॾी वॾी बुहरानी हालतुनि में आख़िर कीअं हली सघंदो? इहा ॻाल्हि अॼु फरात तव्हां सही कई आहे त वाक़ई हालतूं त ॾाढियूं ख़राबु आहिनि। ऐं इन ते असां अॻु में बि फस्ट प्रोग्राम मूंखे यादि आहे त असांजी न्यूज़कास्टर हिरा अब्बासी सां गॾु कयो हुयो। उन में इहा ॻाल्हि हुई त माना अहिड़ियूं हालतुनि खे असां घणो फोकस कयो हुयो। ऐं तव्हां रेगुलर ॾिसो त जेॾो क्राइसिस आहे, सीवियर क्राइसिस, सियासी क्राइसिस हिन मुल्क जे अंदरि मौजूदु आहे, जंहिं मंझि थोरो बि जेकॾहिं किथे को थिए थो, मौक़ो मिले थो त जेको रद्द अमल अचे थो उन में माना आवाम या मिसाल हिकिड़ो जेकॾहिं माण्हू जेके अचनि था उहे सभु जा सभु जेके आहिनि उहे क्रॉस करे था वञनि। एॾो गुस्सो ऐं एॾी हिकिड़ी ख़तरनाक माण्हू जी जेका कैफ़ियत आहे, छाकाणि त सोसाइटी जो टेम्परामेंटर जेको आहे उहो हाणे फ़ैसिला कुन मरहले में आहे। ईअं तव्हां चई सघो था त हीअ हाणे हिन मुल्क जे अंदरि या हालतूं बहितर थींदियूं या जेके बि असांजा आहिनि थिंक टैंक्स आहिनि या असांजा जेके बि मेन स्टेक्स जिन जा आहिनि माण्हुनि जा लीडरशिप जा, उन्हनि खे वेही संजीदगीअ सां सोचणो पवंदो। न त तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे छाकाणि त अॼु जो टॉपिक पंहिंजो आहे लोकल बॉडीज़ जे हवाले सां, जंहिंमें तव्हां चयो आहे त चूंडियल निमाईंदा वीचारा ओबासियूं ॾेई माना पाण में सलाह मशवरा करे। वाक़ई हिकिड़ी कैफ़ियत हुई, छाकाणि त आउं ख़ुदि बि हाणे मुंहिंजो मीडिया जो कैरियर रहियो आहे ऐं आउं सॼी ज़िंदगी मीडिया पर्सन रहियो आहियां मां शुरू खां वठी। पर नाज़िम थियोसि 2000 में। मूं गैप कयो हिते यूनियन काउंसिल 3 कासमाबाद में इंडिपेंडेंट इलेक्शन खटे आयो हुउसि। हींअर बि मूंखे टिकेट आहे पार्टी जी। ज़ाहिर हाणे आउं पाण ॾाढो हू आहियां त ज़ाहिर हिकिड़े पासे इहे ज़िम्मेवारियूं आहिनि, पर मुंहिंजो ज़ाहिर कैरियर मीडिया जो आहे ऐं मूंखे शौक़ु बि आहे, छाकाणि त मीडिया वाहिद फोरम आहे जिथे असां खुलीअ तरह सां माण्हुनि जे मसइलनि ते ॻाल्हाए सघूं था। पंहिंजे इज़हार जी आज़ादी जो हिकिड़ो वॾो तमामु ज़बरदस्त असांखे आहे। त आउं ख़ुदि इन चेयरमैन जेके आहिनि हैदराबाद में ख़ुशूसन, जीअं असां वटि हैदराबाद में 9 टाउननि ते मुश्तमिल असांजी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे। अॻु में ज़िला काउंसिल हुई, कासमाबाद म्यूनिसिपल कमेटी हुई ऐं सिटीअ जे अंदरि बि जेको आहे सो असां वटि हिकिड़ो बलदियाती निज़ाम जो हिकिड़ो फॉर्म मौजूदु हुयो। हींअर हैदराबाद जेका आहे सा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे ऐं उनजो मेयर आहे। सेम थिंग जेको आहे सो कराची जे अंदरि बि मेयर आहे। बाक़ी सखर ॿिया ज़िला जेके आहिनि त असां जॾहिं मिलंदा हुआसीं, इलेक्शन थी वई, महीनो गुज़री वियो, 2 गुज़री विया, 3 गुज़री विया, हेॾां ही हालतूं जेके रोज़ु ॾिसूं पिया पंहिंजे अखियुनि सां, रिपोर्ट करियूं पिया, पाण सभु गॾिजी हुन ते तज़ियाब करियूं पिया, सॼो मीडिया जो नेटवर्क उन्हनि खे हाईलाइट करे पियो। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त हालत ईअं हुई, ॾाढी मायूसी वारी सूरत हाल हुई, पर ज़ाहिर हाणे निज़ाम हलफ़ जी डेट अनाउंस करे छॾी अथनि। लेकिन ख़ालिद साहब, तव्हांखे ख़बर आहे सिंध में मसइलनि जा अंबार आहिनि। पीअण जे पाणीअ खां वठी का बि शइ सिधी न आहे। किथां एतिरा वसाइल ईंदा जंहिंसां हीउ निज़ाम हलंदो? बसि हाणे उहो हिकिड़ो आहे त चली जा रही है ख़ुदा के सहारे। सो आहे त सूरत हाल वाक़ई ईअं ई त असांजो जेको अकाउंट आहे, असांजो जेको मेन पूल आहे माना हुनजो फिनांस जो, उहो त सम्झो त ज़ीरो आहे। माना ही IMF सां, वर्ल्ड बैंक जा, दुनिया जे समूरनि वॾनि बैंक सां जिथां असां कर्ज़ खणी माना ही मुल्क हलायूं पिया, असांजी जेका टैक्स कलेक्शन आहे उनजी हालत ॾाढी वर्स्ट आहे। असांजी पंहिंजी जेका इनकम आहे उनजी टोटल पोज़ीशन जेका आहे, छाकाणि त इंडस्ट्रियलिस्ट जेके आहिनि या वॾा जेके माण्हू आहिनि उन्हनि उहे टैक्सनि में प्रॉपर न आहिनि। असांजी मेन बजट जे हवाले सां त असां वटि पोज़ीशन असांजी पंहिंजी इकोनॉमी आई कोन्हे। असांजो पंहिंजो इंडिपेंडेंट माना को सोर्स ऑफ हिकिड़ो वॾो को पैसे जो वॉल्यूम हुजे, असां 50,000 अरब हुजनि, 100 अरब हुजनि, 200 अरब हुजनि, 2 सालनि जी असांजी इकोनॉमी जी, त असीं चऊं त वाक़ई हाणे किश्तो असां खयूं पिया हलूं। ठीकु आहे, असांजी हुन में सभु किश्तो खयूं पिया हलनि
अपीलूं कनि पिया, फोरमनि ते वेहनि पिया, वञनि पिया। हाणे किश्ते वारी सूरत जे अंदरि वाक़ई लोकल बॉडीज़ जी जेका माना मफ़हूम आहे त बाबा ही दहलीज़ ते माना दरवाज़ो वॼाए जीअं वञी घर घर वोट वठिबो आहे, सेम थिंग इन जी फॉर्मेशन आहे लोकल बॉडीज़ जी। काउंसलर अञा घरां उथंदो त ॿाहिरि माण्हू बीठा हूंदा, साईं सलाम वालेकुम, बाबा हीअ असांजो गटर ओवरफ्लो पियो थिए, बाबा असांजे ॻोठ पाड़े में पाणी कोन्हे, बाबा असांजी टैंकी ख़ाली पई आहे, बाबा बर्थ सर्टिफिकेट खपे, बाबा डेथ सर्टिफिकेट खपे। हू चवंदो साईं हलो बसि चेयरमैन जी ऑफिस वरी ज़ारा हेतिरी यूसी ठाही अथनि, हेतिरी माना अॻु में यूनियन काउंसिलूं वॾियूं हुयूं, नंढड़ी यूसी आहे, उन जे घर जे दहलीज़ ते यूनियन काउंसिल जी ऑफिस हूंदी। हाणे चेयरमैन, वाइस चेयरमैन, उन जा काउंसलर, लेडीज़ काउंसलर, रिज़र्व सीटूं, इहो सॼो हिकिड़ी लश्कर वेठो हूंदो दहलीज़ ते माण्हुनि जे घर ते। ऐं अकाउंट में जेकॾहिं मथे ई अकाउंट असांजो ख़ाली पियो आहे, जेको मेन असांजो स्टेट जो अकाउंट आहे, हाणे OGT जो शेयर ईंदो आहे, ज़िला टैक्स जो हिकिड़ो शेयर ईंदो, हाणे ख़बर न आहे त उहो 2 लख थो अचे महीनो, 5 लख थो अचे। चवनि था त गवर्नमेंट वटि पैसा ॾियण जे लाइ, छाकाणि त लोकल बॉडीज़ जे समूरनि अदारनि खे पघारूं ॾियण लाइ कोन्हनि, जेको ऑलरेडी चूंडियल नुमाइंदनि खां सवाइ जेको एडमिनिस्ट्रेटर सिस्टम हलाइनि पिया हींअर लोकल बॉडीज़ जो, उन में चवंदा 5-5 महीना सॼी सिंध जे अंदरि पघारूं कोन्हनि। मुलाज़िम बुख हड़तालनि ते वेठा आहिनि, धरणनि ते वेठा आहिनि। हैदराबाद जी HDA वासा में भंगी वीचारा जेके आहिनि से सॼो राति ॾींहुं उन्हनि जी 8-8 महीननि जी पघार कोन्हे। सूरताल तव्हांजी ॻाल्हि त सही आहे, या त माना हूंदा उन वारी ॻाल्हि त सॼो ॾींहुं मोचड़े में ऐं लठनि जे उन में ज़ीपट में, या त माना जेकॾहिं फंड नथा अचनि, वसायल नथा अचनि, ऐं टैक्स कलेक्शन किथां कंदा। हलो ठीकु आहे, जेकॾहिं असां पंहिंजी आमदनी, ही जेके चेयरमैन आहिनि, वाइस चेयरमैन आहिनि या मेयर आहिनि, इहे पंहिंजी आमदनी पाण ठाहिनि, टैक्स कलेक्शन कनि। टैक्स कलेक्शन किथां कंदा? बिल्डर्स खां कंदा। मिसाल ॻाल्हि को रोड कटिंग करे थो कंदा, होटलुनि ते दुकानदारनि ते मिसाल टैक्स लॻाईंदा, कमर्शियल बोर्डनि ते टैक्स लॻाईंदा। माण्हुनि जी हालत इहा आहे त माण्हुनि वटि खाइण लाइ पैसो कोन्हे, इंडस्ट्रियूं बंदि थी वियूं, बिल्डरनि जा कम बंदि थी विया, सीमेंट बंदि थी वियो, सिरूं बंदि थी वियूं, कमु हले ई कोन पियो। तव्हां ॿुधायो त इहे माण्हुनि खां जेकॾहिं टैक्स लॻाईंदा त हीअ त थोरो घणो जेको आहे न, इहे अची हिननि माण्हुनि खे बहरहाल सूरताल मूंखे त वाक़ई सम्झ में नथी अचे त वाक़ई वसायल तव्हांजे सवाल सां ॻाल्हि आउं मुतफ़िक़ आहियां त हीउ निज़ाम हली असांखे इहो ॿुधायो त काउंसलरनि ऐं चेयरमैननि जी एॾी वॾी लोध आहे, हिन निज़ाम इहे पाण खे संभालींदा या आवाम खे बि कुझु ॾींदा? हा, इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त माना असीं ज़ारा आऊं बि निज़ाम जो हिसो आहियां। असीं लोध वॾी आहे, हक़ीक़त आहे। मिसाल जे कॾहिं हिकिड़ी यूनियन काउंसिल जे अंदरि 4 रिज़र्व सीटूं आहिनि ऐं 4 उन्हनि जा आहिनि जेके आहिनि से चेयरमैन, वाइस चेयरमैन, माना 9-10 जो कोरम हिते आहे, 33 या 30 जो कोरम टाउन में आहे, 160 या 150-200 जो कोरम जेको आहे सो ज़िला काउंसिल में आहे या मेयरशिप वटि आहे। हाणे इहा ज़ाहिर काउंसलर चवंदा त असांखे पघार ॾियो, असां सुबुह जो रोज़ु अचूं था, माण्हुनि जूं बेइज़तियूं बि सहूं पिया, माण्हुनि जा कम बि कोन पिया करे सघूं, असां टाइम ॾियूं पिया। हाणे पैसा जॾहिं माण्हुनि जे मसइलनि खे हल कराइण जे लाइ न हूंदा त हिननि काउंसलर जी लोध खे पैसा, इहो हिकिड़ो बहरहाल वॾो मुंझारो पंहिंजी जॻह ते आहे। जेकॾहिं असां स्टेबल हुजूं हा की यूरोप जे मुल्क जे अंदरि असांजा फंड्स हुजनि हा, असांजी टैक्स कलेक्शन हुजे हा, असांजी लोकल बॉडीज़ जो निज़ाम इंडिपेंडेंट ख़ुदि मुख़्तियार हुजे हा, त असीं पंहिंजी इनकम पाण जनरेट करे असां शयूं करे सघूं हा। सो हाणे इहा ॻाल्हि तव्हांजी जेका हिकिड़ी तंज़िया चओ या तनक़ीद चओ या हिकिड़ी तव्हां पंहिंजे हुन में रखी आहे त वाक़ई लोध खे संभालणो त आहे। हाणे उहो CM साहिब ते आहे, प्राइम मिनिस्टर साहिब ते आहे, ऐं फंडनि जे हवाले सां रिसोर्सिस ते आहे त केतिरा अचनि था। पर हाणे जेकॾहिं हीअ पाण खाई वेंदा त पोइ त ज़ाहिर आहे इहे पाण खे ई पिया संभालींदा, आवाम त उहे ई रड़ियूं पई कंदी, दाऊं पई कंदी। थैंक यू सो मच ख़ालिद साहब, तव्हां मकानी निज़ाम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, अवामी ख़िदमतुनि जे हवाले सां मकानी निज़ाम मसइला हल करण जे हवाले सां बुनियादी निज़ाम आहे। उन लाइ ॾिसिजे त सिंधीअ में चइबो आहे त हीअ कहिड़ा फाड़ा था मारनि। पंहिंजी मेज़बान फराशा खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।